क्लासरूम में तव्हांखे वरी नई टॉपिक ते स्टूडेंट्स मोटिवेशनल टूल्स सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं स्टूडेंट्स मोटिवेशनल इंकरेजमेंट टूल्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे ॿारनि सां उन्हनि खे कहिड़ा फ़ाइदा था पहुचनि ऐं ॿारनि में कहिड़ो उत्साह या कहिड़ियूं फीलिंग्स अचनि थियूं उन जे लाइ असां इहे कंदासीं त मोटिवेशनल टूल्स जो हमेशह ॿारनि ते तमामु पॉज़िटिव असरु रहंदो आहे। असांजी इदारनि में जेके ख़ासि करे पब्लिक सेक्टर जा इदारा आहिनि उन्हनि में ॿारनि खे घटि एप्रिसिएशन मिले थी ऐं तारीफ़ करण जो मादो या एप्रिसिएशन जी जेका शयूं आहिनि उहे जॾहिं टीचर्स मोटिवेशनल टूल्स जे थ्रू ॿारनि खे जॾहिं बहितर रिमार्क्स ॾींदा, ॿारनि खे मोटिवेशनल जेको आहे सो इनकरेजमेंट कमेंट्स ॾींदा, ॿारनि खे जॾहिं प्राइज़िस मिलंदा मुख़्तलिफ़ क़िस्म जी कैटेगरीज़ में, कंहिंखे स्पीच कॉम्पिटिशन ते मिले थो, कंहिंखे तकरीरी मुक़ाबलनि ते मिले थो, कंहिंखे क्विज़ कॉम्पिटिशन ते मिले थो, कंहिंखे नात ख़ानी ते मिले थो, कंहिंखे एकेडमिक परफॉर्मेंस ते थो मिले, कंहिंखे स्पोर्ट्स ते थो मिले, त इहे शयूं जेके आहिनि उहे हमेशह ॿारनि में इंकरेजमेंट पैदा कंदियूं आहिनि। त पहिरीं इहो तव्हां ॿारनि खे महिरबानी करे जेको ॿारनि जे मटीरियल चेकिंग जे दौरान तव्हां ॿारनि खे कमेंट्स तव्हांखे पॉज़िटिव कमेंट्स ॾियणु घुरिजनि ऐं उस्तादनि खे तमामु घणो केयर करणी पवंदी जॾहिं बि रिटन एक्सप्रेशन्स में के कमेंट्स ॿारनि जे लाइ ॾियनि था त उनखे बहितर नमूने सां ॾियनि। मिसाल तौर ते ॿ कमेंट्स टूल्स में कहिड़ा आहिनि, पहिरियों त ॿ रिमार्क्स आहिनि, ॿ रिमार्क्स जेके ॿारनि जा हे रिमार्क्स ॿारनि जा आहिनि। रिमार्क्स ॿारनि जा स्टेज ते टीचर ॿारनि खे रिमार्क्स ॾिए या उन खां अलावा तव्हांखे ॿारनि खे बुक्स ते ॾियो, ॿारनि खे एंसर स्क्रिप्ट ते ॾियो, ॿारनि खे जेको आहे सो तव्हां स्टेज ते ॾियो, ॿारनि खे तव्हां क्लासिस में ॾियो, ॿारनि जे कंहिं कॉम्पिटिशन जे दौरान को मुक़ाबिलो थियो आहे, का एसे लिखियो आहे या कंहिं अहिड़ी शइ लिखी आहे तॾहिं तव्हां पॉज़िटिव नमूने सां ॿारनि खे कमेंट्स ॾींदो त ॿार ॾाढो ख़ुशि थींदा। मिसाल तौर ते कंहिंजी राइटिंग भली आहे, तव्हां हुनखे राइटिंग जी तारीफ़ करे छॾी, कंहिंजो मवाद भलो आहे, तव्हां हुनजी मवाद जी तारीफ़ करे छॾी, कंहिंजी सिंगारियल सुठी कापी आहे उनखे तव्हां जेको आहे सो रिमार्क्स ॾींदा। पर रिमार्क्स जेकॾहिं तव्हां ॿार जा नाले सां ॾींदो त कीअं जेको आहे सो उहो थींदो। इहो हिकिड़ो रिमार्क्स बहितर हुजणु घुरिजनि। ॿियो इहो त प्राइज़िस जेके आहिनि, हिकिड़ो त रिमार्क्स आहे, ॿियो इहो त प्राइज़िस तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि असां ॿार खे अकेडमिक्स जे हिसाब सां जेकॾहिं असां उन्हनि खे के प्राइज़ वग़ैरह ॾींदा आहियूं, को शील्डूं ॾींदा आहियूं, को कप्स ॾींदा आहियूं, को बेजिस वग़ैरह लॻाईंदा आहियूं त उन में बि ॿारनि जो वॾो उत्साह पैदा थींदो आहे, ॿार तमामु घणो ख़ुशि थींदा आहिनि। ऐं न रुॻो अकेडमिक्स परफॉर्मेंस में ॾिसो, इहो बि मां सदाईं चवंदो आहियां त जॾहिं बि ॿारनि खे स्टेज ते अकेडमिक्स जा प्राइज़िस हुजनि, को करिकुलर जा प्राइज़िस हुजनि, एनुअल डे हुजे, फंक्शन्स हुजनि, उते ॿारनि खे कंहिं बि क़िस्म जो इनाम मिलंदो आहे। जेकॾहिं उन फैमिलीज़ वग़ैरह वालदेन गार्डियन पीउ माउ उन प्रोग्राम में जेकॾहिं वेठा आहिनि त उनजे प्रोग्राम में ई पेरेंट्स खे ॾाढी हिकिड़ी जॾहिं पंहिंजो ॿारु स्टेज ते वेंदे कंहिं शख़्सियत खां, प्रिंसिपल खां, गेस्ट खां इनाम रिसीव कंदो आहे त उनजा पेरेंट्स वग़ैरह बि ख़ुशि थींदा आहिनि। त मोटिवेशनल टूल्स जेके आहिनि, असांजा रिमार्क्स आहिनि, प्राइज़िस आहिनि, इहे ॿारनि में तालीम जे रुझान में ॾाढो इंट्रस्ट पैदा था कनि, तालीम ॾांहुं स्कूल में अचण जे लाइ ॾाढो रुझान पैदा था कनि ऐं उन खां अलावा जॾहिं उन्हनि खे बहितर प्राइज़िस ऐं इनाम मिलंदा ऐं रिमार्क्स मिलंदा त उन्हनि जी दिलचस्पी तालीम ॾांहुं, उन्हनि जी स्कूल ॾांहुं, उन्हनि जी पढ़ाईअ ॾांहुं ऐं उन्हनि जी रिज़ल्ट्स ॾांहुं, उन्हनि जे फ्यूचर जे लाइ तमामु घणी उत्साह मिले थो ऐं उहे ॾाढा सीरियस ॿार थियनि था ऐं उन्हनि जो ॿारनि जी जेका आहे उहा बहितर ट्रैक ते अचनि था। त उनजे करे उस्ताद जेके आहिनि उहे महिरबानी करे शागिर्दनि खे एप्रिसिएशन रिमार्क्स ॾियनि ऐं अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ प्लान कनि त जीअं उहे ॿारनि खे प्राइज़िस वग़ैरह ॾेई सघजनि त जीअं ॿारनि में उत्साह थिए। मूं वटि ॿार आहिनि मौजूदु आहिनि अॼु क्लास में, 8th क्लास में मां आहियां अॼु, त ॿारनि खां मां कुझु पुछंदुमि। हसनैन आहे असांजो ॾाढो वन ऑफ द बेस्ट प्लेयर ऑफ द बैडमिंटन। हसनैन, तव्हां जॾहिं बि तव्हांखे को इनाम वग़ैरह मिलंदो आहे या का अहिड़ा रिमार्क्स मिलंदा आहिनि त तव्हां में कहिड़े क़िस्म जो जेको आहे सो इहो फीलिंग्स जनरेट थींदियूं आहिनि प्लीज़? Sir, when a teacher appreciates us, we feel very happy, and other students who will not get the prize, they do their efforts to give the appreciation. Very good. ॾिसो ज़बरदस्त इहो इहा ज़बरदस्त ॿार में जॾहिं मिले थो त ॾाढी ख़ुशी महसूस थी थिए ऐं ॿिया ॿार जेके आहिनि उहे
what is your comments about the prizes, motivational tool and encouragements? सर जॾहिं असांखे सर वारा एप्रिशिएट कंदा आहिनि त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं असांजी दिलि चवंदी आहे त अॻे बि असां महिनत कंदा रहूं ऐं असां ईअं ॿिया कप खणींदा रहूं ऐं असां मोटिवेट थींदा आहियूं Well, what is your name, beta? Zulfiali? Nadiali, but it's a very nice name, really. I love this name. Nadiali, तव्हां बि सदाईं सुठा होशियार ॿार आहियो, सदाईं प्राइज़िस में हूंदा आहियो, सदाईं काउंटेबल हूंदा आहियो, त तव्हांखे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी चांस मिलंदी आहे ऐं प्राइज़िस वग़ैरह या एप्रिसिएशन मिलंदी आहे त तव्हांजी कहिड़ी फीलिंग्स हूंदियूं प्लीज़? When teacher appreciate us, we are very happy to feel, and every student needs to do like. So sometimes the comments, you ॿार जा comments आहिनि ऐं जेके ॿार अवेल कनि था अहिड़ियुनि शयुनि खे या जेके टीचर्स अहिड़े क़िस्म जे पॉज़िटिव एटीट्यूड्स में आहिनि जेके ॿारनि खे नालनि सां रिमार्क्स ॾियनि था ॿारनि जी मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका अचीवमेंट्स ते मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में उन्हनि खे जेको आहे प्राइज़ मिलनि था त उहो ॿारनि जे लाइ तमामु वॾी इंकरेजमेंट आहे। उन जे करे मां उस्तादनि खे हेड ऑफ इंस्टीट्यूशन्स खे हिन क्लिप जे ज़रिए रिक्वेस्ट कयां त महिरबानी करे पंहिंजे स्कूल कॉलेज जे इन्वायरमेंट में क्लासिस में उस्तादनि शागिर्दनि ऐं एडमिनिस्ट्रेशन गॾिजी करे जेकॾहिं ॿारनि जे लाइ पॉज़िटिव रिमार्क्स एप्रिसिएशन्स प्राइज़िस ऐं उन खां पोइ जेको आहे अहिड़े क़िस्म जो जॾहिं इन्वायरमेंट पैदा थींदो त ॿारनि में जेको आहे काफ़ी उत्साह पैदा थो थिए। उन जे करे ॿारनि खे सदाईं इंकरेज कंदा कयो ऐं ॿारनि में मोटिवेशनल मादा पैदा कयो त जीअं उन्हनि जो फ्यूचर ॾांहुं लाड़ो, उन्हनि जो तालीम ॾांहुं लाड़ो, उन्हनि जो क्लासिस में दिलचस्पी, एक्टिविटीज़ में दिलचस्पी जेका आहे उहा तालीम जी बहितरी जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त क़दम आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त इहे मोटिवेशनल टूल या मुख़्तलिफ़ क़िस्म जी एजुकेशनल क्लिप्स में सां असांजी सिंध जी तालीम जी बहितरी थी थिए त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। आई विल गिव यू लॉट ऑफ द क्लिप्स फॉर द एजुकेशनल डिफरेंट टाइप ऑफ द टॉपिक्स फॉर द betterment of education. So please, thank you very much from today class. God bless you.